الرجيم بسم الله الرحمن الرحيم يقول يا ليتني قدمت لحياتي فيومئذ لا يعذب عذابه أحد ولا يوثق وثاقه أحد يا أيتها النفس المطمئنة ارجعي إلى ربك راضية مرضية فادخلي في عبادي وادخلي جنتي آمنت بالله صدق الله العظيم सुभान अल्लाह माशाअल्लाह जज़ाकल्लाह अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू अवां ॾिसी रहिया आहियो महिमान रमज़ान सहरी ट्रांसमिशन KTN जे मंच तां अल्लाह रब्बुल आलमीन असांखे रमज़ान जी इन बाबरकत घड़ियुनि में वध खां वधि इबादत करण जी ऐं बहितर कम करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। प्रोग्राम में असां सां जी हा जीअं असांजी रोज़ाना ट्रांसमिशन में काफ़ी सारा जेके आशिक़ान रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहिनि असां सां गॾु हूंदा आहिनि ऐं महफ़िल खे भरपूर तरह सां सजाइण जी कोशिशि कंदा आहियूं। अॼु जी महफ़िल में असां सां गॾु आहिनि अल्लामा सैयद साजिद अली शामी साहब ऐं असां सां गॾु आहिनि फैसल नक्शबंदी साहब तमामु ख़ूबसूरत आवाज़ जा मालिक आहिनि। उन्हनि सां गॾु आहिनि सईद मदनी साहब ऐं जी हा हीअ ख़ूबसूरत आवाज़ हुयो जेको तलावत तव्हां ॿुधी रहिया आहियो साईं कारी अनीस कादरी हाशमी साहब जिन खे सभिनि खे मां प्रोग्राम में सभ खां पहिरीं भलीकार चवां थो ऐं उनखां पोइ मां गुज़ारिश रखंदुमि असांजे दोस्त फैसल नक्शबंदी खे त पंहिंजे ख़ूबसूरत आवाज़ में हमद बारे ताला पढ़ण जी सआदत हासिल कनि। काबे की रौनक काबे का मंजर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर देखूं तो देखे जाऊं बराबर देखूं तो देखे जाऊं बराबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर हमदे खुदा से तर है ज़बाने कानों में रस घोलती हैं अज़ाने हमदे खुदा से तर हैं ज़बाने कानों में रस घोलती हैं अज़ाने बस एक सदा आ रही है बराबर बस एक सदा आ रही है बराबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर तेरे हरम की क्या बात मौला तेरे करम की क्या बात मौला तेरे हरम की
क्या बात मौला, तेरे करम की क्या बात मौला। ताउम्र लिख दे आना मुक़द्दर, ताउम्र लिख दे आना मुक़द्दर। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। काबे की रौनक, काबे का मंजर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। सुभान अल्लाह, माशा अल्लाह, जज़ाकल्लाह। नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु सॉरी हमद बारे ताला पाण जी सादत हासिल कई असांजे दोस्त फैसल नक्शबंदी साहब ऐं ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में ऐं ख़ूबसूरत अक़ीदत सां पढ़ी ऐं तमामु माहौल जेको आहे न मां चवंदुमि मुअत्तर थी चुको आहे हिन वक़्तु। अल्लाह रब्बुल आलमीन हिननि जी इश्क में इज़ाफ़ो फ़रमाए। प्रोग्राम में असां सां गॾु असांजी रहनुमाई करण लाइ आलिम सगोरा बि मौजूदु आहिनि। उन्हनि सां बि काफ़ी सारियूं मतिलबु अहिड़ियूं गुज़ारिशूं असां रखंदासीं जंहिंसां असांजी इस्लाह थिए, असांजे ॾिसण वारनि जी इस्लाह थिए। छो जो अल्हम्दुलिल्लाह असांजी सोशल मीडिया ते असां बेहदि मशहूरु आहियूं। तव्हां असांखे काफ़ी रिस्पॉन्स ॾेई रहिया आहियो ऐं काफ़ी सवाल बि रखी रहिया आहियो जंहिंसां काफ़ी सारियुनि शयुनि जे बारे में असां पंहिंजे इर्द गिर्द जे माहौल खे ख़ूबसूरत बणाए सघूं था। रमज़ान जो मामिलो आहे त सभ खां भलाई जो कमु करण जो बि मामिलो हूंदो आहे। असां रोज़े जे दौरान एहतमाम कंदा आहियूं, अफ़्तारी जो एहतमाम कंदा आहियूं या ॿियनि काफ़ी सारी मशगूलनि में बि असां हिसो वठंदा आहियूं ग़रीबनि जी मदद करण लाइ। कुझु ऑब्वियसली जेको अलाह पंहिंजे ॾिने मां ॾिनो आहे उनखे ख़र्च बि कंदा आहियूं ऐं डिफरेंट अंदाज़ में ख़र्च कंदा आहियूं। थी सघे कंहिंजी माली मावनत कंदा हुजूं, कंहिंजे घर में असां जेको राशन वग़ैरह उहो पुॼाईंदा हुजूं, कंहिंजे घरनि में असां कपिड़ा वग़ैरह, छो जो ईद बि मथां आहे, काफ़ी सारा मसइला आहिनि। मामिलो आहे रमज़ान में एसार जे हवाले सां। त असां सां गॾु आलिम सगोरा आहिनि सैयद साजिद अली शामी साहब। पाण शाम में पढ़ी बि रहिया आहिनि, इन ते बि ॻाल्हाईंदासीं, पर मां साईं जिन खां सभ खां पहिरियों इहो चवंदुमि साईं अस्सलाम वालेकुम ऐं तव्हांखे भलीकार चऊं था प्रोग्राम में। सवाल असांजे व्यूवर्स जो इहो आहे त ईसार खे कीअं क़ाइमु रखिजे रमज़ान में। काफ़ी सारा असां कमु कंदा आहियूं, किथे गुस्सो बि अची वेंदो आहे, किथे झगड़ा झटा बि थी वेंदा आहिनि, मसइला इलाही हूंदा आहिनि, पर रमज़ान में एसार जे लाइ हिकिड़ो ख़ासि पैगाम असांजे क़ुरान पाक में बि आहे, अहादीस मुबारका में बि आहे, उलमा कराम बि उन ते ॾाढो गौर फ़िक्र रखंदा आहिनि। त असां इहो चाहींदासीं तव्हां असांखे इन जी रोशनीअ में कुझु असांजे ज़हननि खे बि रोशनास कराए। जी बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सभ खां पहिरियां त मां KTN जी पूरी टीम जो शुक्रिया अदा कंदुमि जंहिं मूंखे हिन प्रोग्राम में इनवाइट कयो। जीअं अव्हांजे इल्म में आहे त रमज़ान शरीफ़ जा खोड़ सारा नाला आहिनि, सिफ़ाती खोड़ सारा नाला आहिनि। जीअं मिसाल शहरु सबर, सबर जो महीनो, सैयद शुहूर, तमामु महीननि जो सरदार, खोड़ सारा नाला आहिनि। उन्हनि नालनि सिफ़ाती नालनि में हिकु नालो आहे शहरुल मुवासात, यानी हमदर्दी ऐं ईसार ऐं क़ुर्बानी जो महीनो। हिन महीने में असांखे वधि खां वधि ईसार जो इहतमाम करणु घुरिजे। छो जो ॾिसो हिन पुरफ़ितन दौर में खोड़ सारे यानी इलाही चीज़नि में महांगाई वधी वई आहे, ग़रीब जे खाधे खुराक जे उन में किल्लत आहे, त उहो यानी ॾिहाड़ियुनि में जेको कमु करनि था उन्हनि में काफ़ी सारी यानी एतिरो नथो थी सघे जो सुठा खाधा ख़रीद करे पंहिंजे ॿारनि खे खाराइनि। त हिन रमज़ान शरीफ़ जे बाबरकत महीने में असांखे घुरिजे त अगरि असां वटि हिकु मानी आहे या ॿ मानियूं आहिनि, उन्हनि मां हिकु पंहिंजे पाड़ोसी खे, पंहिंजे पाड़ेसिरी खे ॾेई करे ईसार जो हिकिड़ो मिसाल क़ाइमु कयूं। अगरि असां वटि हिकु मानी आहे उनखे ॿ टुकरनि में विरहाए करे असां पंहिंजे यानी जेको रोज़ेदार आहे पंहिंजे पड़ोस में, असां उन्हनि खां पुछा कयूं छा अव्हां वटि खाधो पीतो आहे रोज़े अफ़्तार करण जे लाइ या न आहे। उन्हनि ते वटि वञी करे असां पंहिंजो उन्हनि सां ताउन कयूं। ऐं हुज़ूर अलैहिस्सलाम फरमायो जंहिं मुसलमान कंहिं रोज़ेदार खे रोज़ो अफ़्तार कराए थो, भले उहो खणी वॾा ताम न रखे, बल्कि कुझु पाणी जो ढुक पीआए या खजूर सां या खीर जो ढुक पीआए करे रोज़ो अफ़्तार कराए थो, त उनखे उन रोज़े जे बराबरि रोज़ेदार जे बराबरि सवाबु मिले थो। ऐं रोज़े अफ़्तार कराइण जो अगरि उहो उनखे रोज़ेदार खे सुठा खाधा खाराए, उनजी ख़्वाहिश जे मुताबिक़ उनखे बहितरीनु खाधा खाराए करे रोज़ो अफ़्तार कराईंदो, त हुज़ूर अलैहिस्सलाम फ़रमाइनि था त क़यामत जे ॾींहुं उनखे हौज़े कौसर मां जामे कौसर जो प्यालो पीआरियो वेंदो। उहो प्यालो पीअण सां उनखां बाद में उनखे कॾहिं बि उञ न लॻंदी। अलाह ताला असांखे
वधि खां वधि ताउन करणु ग़रीबनि सां हिन बाबरकत महीने में कोशिशि करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह, इहा ॻाल्हि तव्हांजी बिल्कुलु बजा आहे त जेको असांजी इर्द गिर्द जे माहौल खे ॾिसूं था त महांगाई तमामु घणी थी चुकी आहे ऐं माण्हुनि जी वुसअत न आहे शयुनि खे ख़रीद करण जी। ऐं अल्लाह रब्बुल आलमीन, जीअं मां प्रोग्राम जे आगाज़ में बि चयमि त अल्लाह रब्बुल आलमीन जेकॾहिं असांखे ॾिनो आहे त पंहिंजे ॾिने मां असां बि कुझु ख़र्चु कयूं। असां बि पंहिंजे जेके पाड़ेसरी आहिनि या जेके असां सां गॾु माण्हू कमु कनि था या असांजे ज़ेरे दस्त कमु कनि था, यानी कि जीअं ऑर्गेनाइज़ेशन में असां कमु था कयूं, असांजा सबऑर्डिनेट्स आहिनि, असां उन्हनि जी माली मदद करे सघूं था जेकॾहिं अल्लाह असांखे ॾिनो। अल्लाह रब्बुल आलमीन बिल्कुलु असांखे इन ते इस्तक़ामत रखण जी इजाज़त बि ॾींदो ऐं तौफ़ीक़ात बि ॾींदो। प्रोग्राम खे अॻिते वधाईंदासीं ऐं प्रोग्राम में इश्क जो सिलसिलो अॻिते वधाइण जे लाइ असां सां गॾु मौजूदु आहिनि सना ख़ान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सईद मदनी साहब। त मां उन्हनि खे दरख़्वास्त कंदुमि त नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नज़रानो आक़ाए दो जहां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अक़ीदत में पेश कनि। सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन सल्ले अला करीमेना सल्ले अला मुहम्मदिन। चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले, 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 मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले, मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले। बरसता नहीं देख कर अबरे रहमत, बरसता नहीं देख कर अबरे रहमत, बदों पर भी बरसा दे बरसाने वाले, बदों पर भी बरसा दे बरसाने वाले। तू जिंदा है वल्ला, तू जिंदा है वल्ला, तू जिंदा है वल्ला, तू जिंदा है वल्ला, मेरी चश्मे आलम से छुप जाने वाले, मेरी चश्मे आलम से छुप जाने वाले, चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले, मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले। सुभान अल्लाह, माशाअल्लाह, जज़ाकल्लाह। हीअ ख़ूबसूरत आवाज़ सईद मदनी साहब जी मां ॿुधी ऐं अल्लाह रब्बुल आलमीन इन्हनि जे इश्क में इज़ाफ़ो फ़रमाए, इन्हनि जे सदके असांजे बि इश्क में इज़ाफ़ो फ़रमाए। पर हिन वक़्तु घड़ी आहे हिकु साई जी, साई वठूं था। जी हाँ, अवां ॾिसी रहिया आहियो महिमान रमज़ान सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु KTN ते।
जी प्रोग्राम में वरी ॿीहर तव्हां सां गॾु आहियूं। अल्लाह रब्बुल आलमीन तव्हांखे खोड़ सारियुनि बरकतुनि सां नवाज़े, तव्हांजी इबादतूं जी हा उरूज वठनि ऐं तव्हांजी मुग़फ़रत जा वसीला खुलनि। अल्लाह रब्बुल आलमीन तव्हांजे सदके असांजे लाइ भलायूं करे। असां ऐं तव्हां गॾु रहंदा आहियूं KTN ते। प्रोग्राम आहे सहरी ट्रांसमिशन, महिमान रमज़ान, मां आवां जो मेज़बान अतीक। ऐं प्रोग्राम में काफ़ी आशिक़ाने रसूल मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां सां गॾु आहिनि। उन्हनि सां बि काफ़ी सारियूं कचरियूं करण जो मूड आहे, पर ॻाल्हि इहा त हर घड़ी गुज़ारिजे इबादत में ऐं आक़ाए दो जहां हुज़ूर करीम सल्लम ऐं आले मोहम्मद जो ज़िक्र ही हिकिड़ी बहितरीन इबादत आहे। त उन में कंहिं क़िस्म जो हाणे असां कोशिशि कंदासीं त अञा गेप न थिए। ऐं आउं हिन वक़्तु तव्हांखे पहिरियों बि अर्ज़ु करे चुका आहियां त कारी अनीस कादरी ऐं जेके हाशमी साहब आहिनि उन्हनि जी आवाज़ खां मां हूअं ई ॾाढो मुतासिर आहियां ऐं अॼु असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। त मां चवंदुमि त इश्क जे हिन इज़हार खे हू पंहिंजे हिकिड़े ख़ूबसूरत अंदाज़ सां आक़ाए दो जहां हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में पेश फ़रमाइनि। बिस्मिल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। शल मौला मिलाई दो रमज़ान मदीने में, शल मौला मिलाई दो रमज़ान मदीने में। आज जज मथा थी दो एहसान मदीने में। आज जज मथा थी दो एहसान मदीने में। आज जज मथा थी दो एहसान मदीने में। सिकमा थो कयां सॾड़ा आधीअ जो अर्ज़ कयां। सिकमा थो कयां सॾड़ा आधीअ जो अर्ज़ कयां। सभु दर्दन जो थींदो दरमान मदीने में। सभु दर्दन जो थींदो दरमान मदीने में। शल मौला मिलाई दो रमज़ान मदीने में। ॾिसां रोज़े अतहर खे को कल्ब करार थिए। ॾिसां रोज़े अतहर खे को कल्ब करार थिए। ज़ाहिर जो वधी वेंदो ईमान मदीने में। ज़ाहिर जो वधी वेंदो ईमान मदीने में। शल मौला मिलाई दो रमज़ान मदीने में। आका वट ईद कयां
वठां ईद संधी खर्ची या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह आका वट वठां ईद कयां वठां ईद जी खर्ची थो वंड वठे वेठो सुल्तान मदीने में शलम मौला मिलाई दो रमजान मदीने में रोज़े जे अगियां रोई सब सूर सुनाईंदुसे रोज़े जे अगियां रोई सब सूर सुनाईंदुसे सब सूर सुनाईंदुसे मिले माफ़ी करमुल्ला मिले माफ़ी दिलबर साईं ऐलान मदीने में शलम मौला मिलाई दो रमज़ान मदीने में आज जज मथा थी दो एहसान मदीने में आज जज मथा थी दो एहसान मदीने में सुभान अल्लाह माशाअल्लाह अक़ीदत जो इज़हार करे रहा हुआ कारी मोहम्मद अनीस कादरी हाशमी साहब अल्लाह इन्हनि जे इश्क में इज़ाफ़ो फरमाए ऐं प्रोग्राम में असां सां गॾु ॿिया बि आशिक़ान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौजूदु आहिनि असां सां गॾु हिन वक़्तु आहिनि फैसल नक्शबंदी साहब जिन खे मां दरख़्वास्त कंदुमि त नात रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तोहफ़ो अक़ीदतनि मुहब्बतनि अक़ाइद जा हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महफ़िल में पेश फरमाइनि प्लीज़ या मुहम्मद नूर मुजस्सम या मुहम्मद नूर मुजस्सम या हबीबी या मौलाई तस्वीर कमाल मोहब्बत तनवीर जमाल खुदाई या मोहम्मद नूर मुजस्सम तेरा वस्फ बयां हो किससे तेरा वस्फ बयां हो किससे तेरी कौन करेगा बड़ाई सल्लल्लाह तेरी कौन करेगा बड़ाई इस गर्द सफ़र में गुम है जिब्रील अमी की रसाई या मोहम्मद नूर मुजस्सम तेरी एक नजर के तालिब तेरे एक सुखन पे कुर्बा सल्लल्लाह तेरे एक सुखन पे कुर्बा ये सब तेरे दीवाने ये सब तेरे दीवाने ये सब तेरे शहदाए या मोहम्मद नूर मुजस्सम या हबीबी या मौलाई तस्वीर कमाल मोहब्बत तनवीर जमाल खुदाई या मोहम्मद नूर मुजस्सम माँ अजमल का तेरी सूरत
मा अहसन का तेरी सीरत सल्लल्लाहु मा अहसन का तेरी सीरत, मा अकमल का तेरी अज़मत, मा अकमल का तेरी अज़मत, तेरे ज़ात में गुम है खुदाई। या मोहम्मद नूर मुजस्सम, या हबीबी या मौलाई, तस्वीर कमाल मोहब्बत, तनवीर जमाल खुदाई। या मोहम्मद नूर मुजस्सम, या हबीबी या मौलाई, तस्वीर कमाल मोहब्बत, तनवीर जमाल खुदाई। सुभान अल्लाह, माशाल्लाह, जज़ाकल्लाह। महफ़िल जो सिलसिलो ईअं ई जारी रहंदो, ॾिसंदा रहो। जी हाँ, मेहमान रमज़ान सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु KTN ते। ही वक़्तु आहे हिकु शाहीअ जो। वेलकम बैक नाज़रीन। अवां ॾिसी रहिया मेहमान रमज़ान सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु KTN ते, ऐं सहरी ट्रांसमिशन जो एहतमाम तव्हांजे लाइ KTN कयो आहे। असांजे पूरे सथ जी पूरी कोशिशि हूंदी आहे त तव्हांजे लाइ इन तरह जी ख़ूबसूरत महफ़िलुनि जो एहतमाम कयो वञे, जंहिंमें आशिक़ाने मुस्तफ़ा ऐं उलमाए कराम असांजी ज़हन जी नशोनुमा करण लाइ असां सां गॾु हुजनि, ऐं तस्कीन जे लाइ ख़ूबसूरत तरीन जेके कलमात जेके स्पेशली शाइर हज़रात असांजे लाइ लिखंदा आहिनि ऐं ख़ूबसूरत आवाज़ूं उनखे तकमील ताईं पुॼाईंदियूं आहिनि। ऐं अॼु जे प्रोग्राम में मां बिल्कुलु स्पेशली दुआ करणु चाहींदुमि साईं ग़ुलाम नबी महसर साहिब जिन जे लाइ अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि जी दर्जात में बुलंदी फ़रमाए। उन्हनि सिंध धरतीअ जे लाइ बेहद ख़ूबसूरत कलाम लिखिया ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जीअं असां कुझु नातुनि में पहिरियों बि इहो चऊं पिया त या अल्लाह असांजी तक़दीर अहिड़ी ठाहे जो हर साल तुंहिंजी बारगाह में हाज़िरी ॾियूं। ऐं पाण ग़ुलाम नबी महसर साहिब जिन जे बारे में जेतिरो मां पढ़ियो ऐं ॿुधो आहे त अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि जी ज़िंदगीअ में ख़ूबसूरत पल सभ खां ज़्यादा आणिया, ऐं उन्हनि काफ़ी सारियूं शाइरियूं आक़ाए दो जहां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े अतर मुबारक जे साम्हूं वेही करे लिखियूं। अल्लाह उन्हनि जा दर्जात बुलंद फ़रमाए। उन वसीले असांजा बि प्रोग्राम में अॻिते वधंदासीं। रमज़ान जी असां ॻाल्हि कईसीं, एसार जो मामिलो हूंदो आहे त तक़वा बि ज़रूरी आहे, ऐं तक़वा ऐं एसार ॿ अहिड़ियूं शयूं आहिनि जेके परहेज़गारी सां गॾु हलंदियूं आहिनि। उन ते मां जेके असांजा अॼु जेके आलिम सगोरा आहिनि पाण बहितरीन तरीक़े सां पंहिंजी तालीम हितां बि कंप्लीट करे चुका आहिनि ऐं शाम में बि तालीम हासिल करे बि रहिया आहिनि। अल्लाह उन्हनि जे इल्म में इज़ाफ़ो फ़रमाए। साईं, मुंहिंजो तव्हां खां अॻिलो सुवालु जेको साजिद साहिबु आहे उहो इहो आहे त असां जॾहिं एसार जी ॻाल्हि कईसीं त एसार खां पोइ जेको ॿियो मामिलो आहे उहो अल्लाह रब्बुल आलमीन तक़वा जो रखियो आहे। त असांखे थोरो रोशनासी ॾियारियो इन खां त असां स्पेशली रमज़ान में छो जो सिखण ऐं तरबियत जो महीनो आहे त तक़वा खे पंहिंजी ज़िंदगीअ में कीअं शामिलु कयूं। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम में फ़रमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियामु कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। यानी अल्लाह ताला अवां जे मथां रोज़ा फ़र्ज़ कया जीअं पोयनि क़ौमनि जे मथां रोज़ा फ़र्ज़ कया विया ताकी तव्हां परहेज़गारी अख़्तियार कयो। ऐं तक़वा जे ऐं मुत्तक़ी बणजण जे लाइ असांखे हिकु बहितरीनु वसीलो जेको अल्लाह ताला अता फ़रमायो आहे उहो रोज़ो आहे। रोज़े में ॾिसो न, जॾहिं बंदो रोज़े में हूंदो आहे न सिर्फ़ु उहो बुख ऐं उञ बर्दाश्त कंदो आहे बल्कि उन इंसान जा पूरा आज़ा जेके आहिनि, जेके जिस्म जा उज़व आहिनि, उहे सभु बि उन रोज़े जी शराइत खे पंहिंजो जेको आहे सो पूरो करण जे लाइ अमल अंजाम ॾींदा आहिनि। त ईअं ई अगरि सिर्फ़ु को बंदो जेको रोज़ेदार आहे उहो रोज़ो रखण खां बाद में सिर्फ़ु बुख ऐं उञ बर्दाश्त करे, सिर्फ़ु इहा तक़वा न आहे बल्कि उनखे इहो खपे त पंहिंजी अखियुनि जी बि परहेज़गारी अख़्तियार करे, यानी पंहिंजी अखियुनि खे बि गुनाह जे कमनि खां बचाए, पंहिंजे कननि खे गिला गीबत ॿुधण खां बचाए, पंहिंजी ज़बान खे कूड़ ॻाल्हाइण खां उन खां बि परहेज़गारी अख़्तियार करे। इहा जेकी तक़वा आहे, मुकमल जेको रोज़ो आहे उहो इहो आहे त पूरे जिस्म सां गॾु गॾु पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ खे बि परहेज़गारीअ सां मुनवर फ़रमाए।
सही। अच्छा व्यूअर्स, इहा वाकई हिकिड़ी हक़ीक़त जी ॻाल्हि आहे त असां रोज़े जी हालत में अक्सर अहिड़ा कुधा कम करे वठंदा आहियूं जिन जो असांखे ख़्याल बि न हूंदो आहे ऐं उहे शायदि असांजी तमामु तर इबादतनि खे रद्द करण में ख़ासि जेको आहे न किरदारु अदा कंदा आहिनि। जीअं असां प्रीवियस प्रोग्राम्स में बि ॻाल्हायोसीं, रोज़े जी हालत में असां ॿियनि खे दड़का गाली गलोच बि करे वठंदा आहियूं ऐं बदमिज़ाजी काफ़ी कंदा आहियूं। ठीकु आहे, बुख ऐं चिड़चिड़ोपन आहे, जेकॾहिं बुख ऐं चिड़चिड़ेपन खे तव्हां रोज़ो था चओ त माज़रत अल्लाह रब्बुल आलमीन तव्हांखे हिदायत ॾे ऐं असांखे बि हिदायत ॾे। ऐं जी हा, दुनिया जा कमकार खोड़ सारा आहिनि, पर हिन वक़्तु इश्क जे इज़हार जे लाइ असांजी महफ़िल में मौजूदु आहिनि सईद मदनी साहब। मां चाहींदुमि त नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ण जी सादत हासिल कनि। अज सिक मित्रां दी वधेरी क्यों दिलड़ी उदास घनेरी लूलू विच शोक चंगेरी अज नैना ला या क्यों झड़िया झोली मुझी अहे खाली झोली भर या रसूल अल्लाह झोली मुझी अहे खाली झोली भर या रसूल अल्लाह नहीं ताकत मुँह में माली सिघोवर या रसूल अल्लाह नहीं ताकत मुँह में माली सिघोवर या रसूल अल्लाह तो दर पे बुलाओ मक्की मदनी बिगड़ी बनाओ मक्की मदनी दर पे बुलाओ मक्की मदनी बिगड़ी बनाओ मक्की मदनी दीद तेरी हो ईद मेरी दीद तेरी हो ईद मेरी दीद कराओ मक्की मदनी बिगड़ी बनाओ मक्की मदनी है आरज़ू मेरे सीने में है आरज़ू मेरे सीने में दम निकले मेरा मदीने में मदद को आओ मदद को आओ मक्की मदनी बिगड़ी बनाओ मक्की मदनी दर पे बुलाओ मक्की मदनी बिगड़ी बनाओ मक्की मदनी। सुभान अल्लाह, माशाअल्लाह। इश्क जो इज़हार करे रहिया हुया असां सां गॾु सईद मदनी साहब। अल्लाह रब्बुल आलमीन जे इश्क में इज़ाफ़ो फ़रमाए। वक़्तु गुज़रंदो आहे ऐं वक़्तु गुज़रण सां गॾोगॾु काफ़ी सारा जेके मामलात हूंदा आहिनि ज़िंदगी जा उहे बि पंहिंजो पाण सां गॾु समोइजंदा वेंदा आहिनि। ऐं गौर सां ॾिसिजे त असांजो हिकिड़ो वक़्त जो मयाद ज़िंदगी जो रखियलु आहे, उहो तेज़ी सां गुज़री रहियो आहे ऐं हर अचण वारो पल असांजी ज़िंदगी खे किथे न किथे मुख़्तसर कंदो रहे थो। ऐं उहो मुख़्तसर पल जेके असां गुज़ारे चुका आहियूं उहे कहिड़ी नोयत जा आहिनि, कीअं आहिनि, उहो त असांखे ई ख़बर हूंदी। पर अल्लाह रब्बुल आलमीन बेहद ॼाणण वारो राज़िक़ रब रहीम गफ़ूर रहीम आहे। उनजी बारगाह में असांजी इहा दुआ आहे त तव्हांजो ईंदड़ हर पल बहितर खां बहितरीनु हुजे, अल्लाह खे राज़ी करण वारो हुजे। अल्लाह रब्बुल आलमीन तव्हांखे पंहिंजे बहितरीन बंदनि में शुमार करे। ऐं प्रोग्राम जो इख़्तिताम थियण वारो आहे, इन जे लाइ मां तमामु जेके मुंहिंजा दोस्त हज़रात जेके महिमान गिरामी हिते मौजूदु आहिनि, बिलख़ुसूस उलमाए कराम ऐं सना ख़्वाजा मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां तव्हांजो बेहद मशकूर आहियां तव्हां असांजे प्रोग्राम में आया। ऐं प्रोग्राम जो इख़्तिताम जी हा फैसल साहब जिन खे मां गुज़ारिश कंदुमि त पंहिंजे ख़ूबसूरत अंदाज़ में जीअं असांजो हमेशह खां रहियो आहे त नात सां ही असांजे प्रोग्राम जो इख़्तिताम थींदो आहे। फैसल साहब, आपसे गुजारिश होगी कि आज की इस महफ़िल का इख़्तिताम आपकी खूबसूरत आवाज़ और नजराने से होना चाहिए।
मदीने काफ़िले जाते हैं मैं भी आऊँगा, हुजूर कितने ही आते हैं मैं भी आऊँगा। मदीने काफ़िले जाते हैं मैं भी आऊँगा, हुजूर कितने ही आते हैं मैं भी आऊँगा। मदावरन जो मुसीबत का है मदीने में, मदावरन जो मुसीबत का है मदीने में, मुझे भी लोग सता रहे हैं, मेरा दिल दुखा रहे हैं, तुम ही हौसला बढ़ाना मदनी मदीने वाले, मुझे भी लोग सताते हैं मैं भी आऊँगा, हुजूर कितने ही आते हैं मैं भी आऊँगा। गुलाम आपके जितने गरीब हो फिर भी, गुलाम आपके जितने गरीब हो फिर भी, गुलाम आते हैं जाते हैं मैं भी आऊँगा, गुलाम आते हैं जाते हैं मैं भी आऊँगा, हुजूर कितने ही आते हैं मैं भी आऊँगा। मदीने काफ़िले जाते हैं मैं भी आऊँगा, हुजूर कितने ही आते हैं मैं भी आऊँगा।